अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। कराचीअ में ॿिए ॾींहुं बि मुसलसिल बारिश। कराचीअ में बारिश जो घणो ज़ोर सरजानी, न्यू कराची ऐं नॉर्थ कराचीअ में रहियो। वफ़ाक़ी सरकार जो नवाज़ शरीफ़ खे वापसि घुराइण लाइ ऐलान। शहज़ाद अकबर चयो आहे त नवाज़ शरीफ़ जी हैसियत सज़ा याफ़्ता मुजरम जी आहे। नेब खे चवंदासीं त नवाज़ शरीफ़ जी वापसीअ जी कार्रवाई शुरू करे। कराची गुजर नाले मां 3 मां 2 ॼणनि जा लाश कढिया विया। शनाख्त बिलाल ऐं नासर जे नाले कई वई। 3 जी तलाश जारी। 2 जो नाले जे वेझो पंचरनि जो दुकान हुयो। बारिश जे दौरान पंहिंजे दुकान खे महफ़ूज़ करे रहिया हुया त अचानक रेलो खेनि लोड़े वियो। न्यू कराचीअ में मोटरसाइकिल सवार खॾे में किरी पियो ऐं लुड़ी वियो। ख़ुशकिस्मतीअ सां बची वियो। कराचीअ में 3 वॾनि नालनि जी सफ़ाईअ ते अरबे रुपया लॻंदा। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर चयो त सूमर खां 3 वॾनि नालनि जी तरजीही बुनियादनि ते कमु शुरू कयो वेंदो। तरक़ियाती कमनि ते सियासत न थियणु खपे। शुएब अली उमरानीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।